मौलवी शहजाद जमील जा बयान ॿुधण जे लाइ मौलवी शहजाद जमील जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। इंसान जी हैसियत ॾिसो, हिक कारी चीकी मिट्टी में ठहियल आहे ऐं जॾहिं हू एक्शन सां हले थो, जॾहिं नवां कपिड़ा पाए, जॾहिं वञे थो त मिट्टी लॻे थी, उन मिट्टी खां नफ़रत थो करे। जंहिं मिट्टी में ठहियो आहे उन से नफ़रत। असां इंसान इन मिट्टी का नफरत करी थो, पर मुझे एक ॻाल्हि याद रखिजां, तुमखे मरण खां पोइ इन मिट्टी से गॾु थियो, मिट्टी में मिट्टी थी वेंदी। ही हसद, बुग़्ज़, ही किनाई केड़े कम जो आहे? केड़े कम जो? हिते असांखे रहणो आहे कुझु ॾींहं सो बि हिन ज़िंदगी में। ईअं सम्झो ॼण असां महिमान, ईअं सम्झो असां मुसाफ़िर आहियूं। मुसाफ़िर को रास्ते से गुजर, रात थी वञे, रात उते रहे, रात उते रहे, हुते सफ़र में हलणु शुरू कंदो। सॼी ज़िंदगी में उते त न रहंदो न, उहा रात उते गुज़ारींदो ॾुखी सुखी, वरी पंहिंजे सफ़र जे सुबुह हलणु शुरू कंदो। असां बि ईअं ई आहियूं। अलाह साईं हिन दुनिया में मोकिलिया, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, जिन्हनि इंसाननि खे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे। असां छा था कयूं? हर कंहिंखे अंदाज़ो आहे, हर कंहिंजे दिल में ख़बर हूंदसि त मां पाण छा थो कयां। मां ई नथो चाहियां त मां भलो आहियां, तव्हां इहो न न न न। अच्छा अख़लाक़ त उहे बि आहिनि जेको पंहिंजो कमु ॾिसे, ॿियनि जो ख़ूबु ॾिसे, जेको हीअं थी चवंदो तूं भलो न आहीं, इनखे चवण खां पहिरियां पाण ॾिसे त हीअ टे चीजूं पाण ॾिस। हिकु चीज हुन बि कई, पर हीअ टे चीजूं पाण ॾिस। इन जो मतिलबु इहो थियो त हुन खां वधीक बुरो तूं, हुन खां वधीक बुरो तूं ई जेको ॻाल्हाईंदो हेॾो। ऐं मां हीअं चवां त बा तूं भलो इंसान न आहीं। मां हुनखे चयो सम्झो उहो मां चीज चवंदुमि हिकिड़ी कई, पर मूंखे इहो अंदाज़ हुजणु घुरिजे टे चीजूं हूंदियूं। मां हुन खां 3 साल मथे ख़राब आहियां। इहे माण्हू ॾिसनि न, अॼुकल्ह ॿियनि जूं कमियूं ॾिसबियूं, पंहिंजूं ख़ूबियूं ॾिसबियूं, इहे अच्छा अख़लाक़ न आहिनि। ऐं इंसान खे तकबर छा चओ, जॾहिं उनखे मिट्टी में मिट्टी सां गॾु मिट्टी ठहिणो आहे। पोइ अयाशी छा चयो? नमाज़ पढ़ूं, रोज़ा रखूं, हज कयूं, अच्छा अख़लाक़ सिखूं, ऐं ज़बान इन्हनि सां कंहिंखे तकलीफ़ न ॾियूं, कंहिंखे इज़ायूं न। इंसान जी हैसियत सिर्फ़ ऐं सिर्फ़ मिट्टी सां मिट्टी है। चाहे अमीर हुजे, गरीब हुजे, बादशाह हुजे, वज़ीर हुजे, फ़कीर हुजे, केर बि हुजे, पर कब्र में कफ़न सभु कंहिंखे हिकु जहिड़ो ई मिलंदो। क़यामत जे ॾींहुं हिकु फ़रिश्तो ऐलान कंदो, उहे काथे आहिनि माण्हू इज़त वारा? माण्हू चवंदा इज़त मां छा मुराद, काथे आहिनि इज़त वारा? वरी ऐलान थींदो, उहे इज़त वारा माण्हू जेके दुनिया में अल्लाह जे ज़िक्र में लॻा हुआ, अल्लाह जी नमाज़ पढ़ंदा हुआ। ये नमाज़ तोखे इज़त ॾियाराईंदी, इहो रोज़ो तोखे इज़त ॾियाराईंदो, इहो ज़िक्र तोखे क़यामत जी इज़त ॾियाराईंदो। हिते तोखे दौलत आहे, मिल्कियत आहे, तूं मशहूरी, तोखे इज़त आहे, तोखे दौलत आहे, तोखे सभु कुझु हिते आहे, पर इहा हिकु ॾींहुं ख़तमु थियणी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। लाज़िमन जेको माण्हू हिते नमाज़ूं पढ़ंदो, गरीब माण्हू जेको गरीब हुजे, नमाज़ ऐं ॿी फिक्र अची वई आहे असां मुस्लमाननि में, जेको नमाज़ पढ़ंदो, जंहिं दाढ़ी रखी उनखे चवंदा मुला थी वियो। दाढ़ी नबी साईं जी सुन्नत आहे। नबी साईं क़यामत जे ॾींहुं साहबनि खे या रसूल तव्हां पंहिंजी उम्मत खे कीअं सुञाणींदो क़यामत ते? पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन्हनि जे चेहरे ते नूर जी रोशनी हुंदी ऐं उन्हनि जी दाढ़ी चमकंदी, उन्हनि जो चेहरो नमाज़नि जे करे चमकंदो, त मां सुञाणींदुमि त इहा मुंहिंजी उम्मत। ऐं जेको मूंसां दाढ़ी रखंदो मुल्ला कॾहिं बि थियो ई हिकु त पाण नमाज़ न पढ़ंदा आहे, वरी ॿियो पढ़ंदो उनखे वरी टोकींदा, उनखे वरी टोकींदा। इहे अल्लाह जे वास्ते इहे कम न कयो, इहे कम न कयो। जेकॾहिं पाण नमाज़ नथा पढ़ो, पाण भला अमल नथा कयो, त ॿिए कंहिंखे भला अमल न रखो। तव्हां मोलो हिकिड़ो उनखे चवंदा
तूं मौलवी थियो ऐं तुंहिंजी हीअ शइ सही न तुंहिंजी अरे शयूं आस्ते आस्ते सॼियूं सही थींदियूं, ॿियूं बि शयूं सही थींदियूं, पर जेका उनजी वजह सां जेका सही शइ आहे उनखे त असां ग़लति न कंदासीं, उनखे ग़लति न कंदासीं। हा असांखे निमाज़ूं पढ़णु घुरिजनि, इंसान जी हैसियत सिर्फ़ु कफ़न में जेको हुजे बुज़ुर्ग हुजे पीउ हुजे जेको बि हुजे कफ़न सभिनी खे हिकु सफ़ेद ई मिलंदो ऐं केरु खणी बि कुझु न वेंदो कबर में।